वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अदा उन्हें देखो ना तू के छोकरी दा रास्ते में बड़ी पियो ना उन्हें जन वो पी ना वो तो के छोकरी के बचाए ना तो के गोली हुई चली उन्हें तो के मारो था इतारी उन भाई की गोली है इता भाई कने तड़पी मरी गया निकरे मुंह ना रड़की मुझे अक्क खुली हुई पो चांड्रो के चाचे वांगुरु वडी बहादुर छोकरी आहे ऐं वडी गाली आहे त चाची मेहरू ऐं चांड्रो की बिनी के हथियार हलाइण भी ईंदा आहिनि। वो बड़ा चुपचाप पंहिंजे दुश्मन सां गॾु कीअं हली वयूं बाबा। मिड़ई मूंखे त ॻाल्हि आहे सम्झ में अचे ई कान थी। ऐं वरी ॻाल्हि इहा आहे त सालेब बज़िद आहे त शाह मुराद पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजा बाणा कख छॾे हली वियो आहे। अरे छॾ पकाई छोरा तोखे तो यकीन में साफ ज़ाहिर नज़र तो अचे त तूं बानो तो मरी तो आशिक आई न पानो जो ही वरी छा पियो बिफले बिनी जे इश्क जी इनके ख़बर कान्हे जा ऐसे नंढा ता मसाद बानो जे बारे में गलत सलत ॻाल्हियूं था कयो ऐं असां तुंहिंजी शान में गुस्ताखी भी करे सघूं था। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।